नाज़रीन ख़बर है घोसपुर में ज़िले कश्मीर कंदाकोट में वधंदड़ बदअमनी। घोसपुर के हिंदू वापारी बानोमल का 1.5 महीनों अगु फुरथियल 17 लाख रुपया वापस न थियण खिलाफ़ JUI ऐं हिंदू पंचायत के सर ते शहर में मुकम्मल शटरबंद हड़ताल कई वई। सवें शहर जो कारोबार बंद करे मेन इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरो कंदड़नि कश्मीर पुलिस खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कई ऐं आख़िर में फुरथियल रक़म वापस न थियण ताईं एहतियात जारी रखण जो ऐलान कयो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ घोसपुर। मजबूर थी करे वॾे रंज जी ॻाल्हि कई वञे त तव्हां असांखे वोट न ॾींदा हो इलेक्शन लेकिन इंशाअल्लाह ताला तव्हांजे असांजे ज़िले कश्मीर कंदाकोट जे अमन अमान में कहिड़ा कहिड़ा तयार आहिनि। जेकॾहिं ज़िले जो अमन अमान गाड़ियुनि खे छॾे थी ॾे, जेके हकीम उन्हनि खे छॾे ॾे थी। Hakim